नाज़रीन, अंग्रेज़ दौर में नई गाज जे वहकरनि ते नज़र रखण वारो निज़ाम मौजूद हो जेको विरहाङे खां पोइ ख़त्म थी चुको आहे। वाही पांदी वेझो आबपاشي खाते जो गाज बंगलो बि सालनि खां वीरान बणियल आहे। तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था वाही पांदी मां आसिफ जमाली जी रिपोर्ट। वाही पांदी भरिसां अंग्रेज़नि जे दौर में ठहियल गाज बंगलो डिघे अरसे खां वीरान पियल आहे। इलाके वासियुनि जो चवणु आहे त 1938 में ठहियल हिन बंगले में अमलदार मुक़रर हुआ जेकी नए जी निगरानी कंदा हुआ ऐं नए गाज जे वहकरनि बाबति इलाके वासियुनि ऐं वाॻियल अमलदारनि खे ॼाण ॾिनी। जेको गाज बंगलो आहे अंग्रेज़ जे दौर में ठहियो आहे, हिते लॻल आहे 1938। हिते सॼो गाज जेका नदी आहे उन सॼे खे मैनेज करण जे लाइ हिते अमलो एसडीओ मुक़ररु थियल हूंदो आहे। हिते सर्वेयर हूंदा, हिते गेज मापण वारा माण्हू हूंदा, पर तव्हां ॾिसो त हिते हिकिड़ो मुलाज़िम बि कोन्हे। चौकीदार वीचारो हिकिड़ो हूंदो आहे, उहो कॾहिं ईंदो आहे, हिकिड़ो ई माण्हू आहे ज़ाहिर आहे मोकल करे सघे थो, हुन सां ॿिया बि मामला हूंदा। इलाके वासियुनि मूजिबि नए गाज जा 2 वहकिरा हुआ जेकी नहरी निज़ाम खे नुक़सान पहुचाईंदा हुआ। इन बंगले ज़रिए नए जे वहकरनि ते बि नज़र रखी वेंदी हुई। पुराणे ज़माने खां वठी गाज ईंदी आहिनि जो अचानक पाणी ईंदो आहे, पोइ ईंदो आहे ईअं हलियो ईंदो। हिन गाज जा हिकिड़ा 2 वहकिरा हूंदा आहे। हिकिड़ो हितां ओभर ते हलियो वेंदो, पटगुल मोहम्मद खां गोलबबर खां थियो पाट शरीफ़ में वञी छोड़ कंदो दरिया में। ॿियो वहकिरो हिन जो ड्रिगबाला खां जोही खां थींदो वञी टल्टी में दरिया में छोड़ कंदो। जॾहिं अंग्रेज़नि जे दौर में नहरी निज़ाम काम कयो हुयो त पोइ उन खे ही जेको आहे लटे ड्राए वेंदो। ढाइण लाइ हुननि खे इहा ज़रूरत पई त भई गाज जो केॾे मुंहुं तरफ़ मोड़जे ऐं इन जे इतला लाइ इते के मुलाज़िम रखिया वञनि। उन वक़्त खां वठी पोइ हिते हिकिड़ो वायरलेस सिस्टम रखियो। वायरलेस सिस्टम आहे, उनजा थंभा खणी हलिया विया। अचानक गाज में ईअं ॿोॾियूं 1995 में ॿोॾ आई, इतला कंहिं न ॾेई सघियो। अहिड़े नमूने सां 1976 में आई आहे, 1956 में बि वॾियूं वॾियूं अहिड़ियूं ॿोॾियूं आयूं आहिनि। त हे उन वक़्त जा बंगला आहिनि हींअर जेके वेरान पिया आहिनि, को मुलाज़िम तव्हांखे नज़र नथो अचे। काछे वासियुनि जो चवणु आहे त गाज बंगले में अमलो न हुअण करे इलाके वासियुनि खे का बि ॼाण नथी मिले ऐं नए वही अचण जी सूरत में तबाही अचे। 1995 में वरी ॿोॾ आई जंहिं तबाही मचाई ऐं उन खां बाद में बि जेका 2010-11 में बि जेका हिते इतला न हुअण जे करे नुक़सान थियो माण्हुनि जो। हिते गेज लॻल आहे, केॾी महिल पाणी 20 फुटनि खां मथे थो अचे, केॾी महिल 2 फुट थो अचे, कंहिंखे का ख़बर ई कोन थी पए। जेको नुक़सान थो थिए, माल मता लुड़ी थो वञे, कि माण्हू जेके आहिनि जेके हेठां ई ते वेठा आहिनि, ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उन्हनि जो नुक़सान थो थिए। हिते केरु ॿुधाइण वारो कोन्हे, को इतला ॾियण वारो कोन्हे। इलाके वासी चवनि था त बंगले में अमलो मुक़ररु कयो वञे त जीअं बर वक़्त नए जे वहकरनि बाबति ॼाण मिली सघे ऐं माण्हू नुक़सान खां बची सघनि। हिते उहे मुलाज़िम मुक़ररु कया वञनि जेके इतला ॾियनि, घटि में घटि माण्हुनि खे ख़बर त पए हेठनि खे त पाणी केतिरो लथो आहे, गाज जो पाणी केतिरो थो अचे। ऐं असांजो इहो मुतालबात माना जेको हिते सिस्टम आहे ऐं हिन में स्टाफ जेको आहे हू पंहिंजे ड्यूटियुनि ते हुजनि, घटि में घटि जेको आहे सो हिन पसगिरदाई जी आवाम खे आगाही ॾेई सघनि। नाज़रीन, गाज बंगला जे आफिस जे हवाले सां तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 1938 खां वठी हिते आफिस क़ाइमु कयो। उन खां पोइ हिते जेकी मुलाज़िम मुक़ररु कया विया उहे पंहिंजे ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। कैमरामैन मदोज तईम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़, वाही पांदी।